بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم जीअं त दुनिया सॼे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रचार आहे। रब ताला असां सभिनी मुस्लमाननि जे ज़बान ते चपनि ते बि उनजो प्रचार बरक़रार रखे, क़ाइम दाइम रखे। हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकु मौजूदो बयानु कंदासीं। शुरूआत में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त काफ़र बुतनि जी पूॼा कंदा आहिनि ऐं अलाह तबारक व ताला जो हुकुम थी वियो हे महबूब उन्हनि खे रोक, अहिड़नि कूड़नि ख़ुदानि जी दावनि खे छॾे ॾियनि ऐं अलाह तबारक व ताला जी इबादत कनि। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि वटि इहो प्रचार पुॼायो त बाबा हिकु ई अलाह तबारक व ताला आहे जेको सभिनी जो मालिक आहे, सभिनी खे रोज़ी खाराए थो। पर काफ़र ॾाढा कावड़ थी विया त असांजा अलाह ऐं बुत जेके महबूद आहिनि उन्हनि जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गिला थो करे। पोइ सभिनी पाण में सलाह कयो त पहिरीं हाणे इन खे रोकियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं इहो न करे, बुतनि जे ख़िलाफ़ु न ॻाल्हाए। पोइ सभई काफ़र गॾु थी अची हज़रत अबू तालिब रज़ियल्लाहु ताला अन्हु जे उताक ते आया ऐं सॾु कयऊं। हज़रत अबू तालिब हज़रत अली करबला वजू जो वालिद साहिबु विहाणे सां टेक ॾे खट ते वेठो रहियो, उन जूं ॻाल्हियूं ॿुधऊं ऐं काफ़रनि चयो त साईं अबू तालिब असां तव्हां वटि आया आहियूं सभई गॾिजी, असांखे ॾाढो ॾुखु आहे, असां ॾुखियरा आहियूं त असांजे महबूदनि जी असांजे बुतनि जी गिला थो करे। तूं नबी करे पंहिंजे भाइट मोहम्मद खे रोक त अहिड़ियूं ॻाल्हियूं न करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे मुबारक चयो त बाबा बीहो, मां पंहिंजे भाइट खे घुरायां, तव्हांजे साम्हूं माण्हुनि सां ॻाल्हियूं कंदुमि। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे घुरायो वियो। नबी करीम ॿाहिरियों आयो त उहे हेठि वेठल हा ऐं नबी करीम जे चाचो मुबारक खट ते ऐं विहण सां टेकड़ी वेठो हो त पाण आया सभिनी काफ़रनि खे लताड़ींदे अचे पंहिंजे चाचे सां गॾु विहण सां टेक ॾेई वेही रहियो। लेकिन काफ़रनि खे ॾाढी कावड़ आई, यार असांजो को अहसासु न कयईं, असां हेॾा सारा वॾा वॾा आयासीं माण्हू, उन जे बावजूद बि को असांखे ख़्यालु कोन कयो, वञी टेक ॾेई वेही रहियो। पोइ हज़रत अबू तालिब रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो त हे भाइट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाणे हीअ आया आहिनि त असांजे बुतनि जी गिला न करे ऐं असांखे ॾुख आहे न। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हे प्यारा चाचा, मूंखे अलाह तबारक व ताला रसूल करे मोकिलियो आहे, नबी करे मोकिलियो आहे, मां इन्हनि खे ॾस ॾियां त अलाह तबारक व ताला हिकु आहे जो सभिनी जो पालींदड़ आहे, जहान खे बनाईंदड़ आहे। पोइ काफ़रनि खे हज़रत अबू तालिब चयो त तव्हां ॿुधो था त मुंहिंजो भाइटो छा थो चवे? ऐं असां ॿुधूं था त इन में इहो आहे त मां नबी आहियां ऐं अलाह तबारक व ताला जी प्रचार थो करे, पर जो नबी आहे उनजे लाइ असां मौजूदु इन खां घुरंदासीं। त हज़रत अबू तालिब रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, हे प्यारा भाइटरा, हीअ छा था चवनि? सभई वेठा आहिनि। हा चाचा साहिबु, मां ॿुधां थो। नबी करीम फरमायो त मां ॿुधां थो, मौजूदु था घुरनि। हाणे हिननि खे इजाज़त आहे, मां नबी बारक आहियां ऐं उहो हिकु अलाह आहे, मथे आसमान जे मथां अर्श अज़ीम ते वेठो आहे ऐं जेको मौजूदो घुरंदा त मां हिननि खे ॾेखारींदुमि उहो मौजूदो। हा उहो मौजूदो ॾिसनि इहे अखियुनि सां, पोइ त तस्लीम कंदा त मां नबी आहियां। सभिनी काफ़रनि हा कई त पोइ असां तस्लीम कंदासीं तूं बिल्कुलु नबी आहीं। ऐं ठीकु आहे, पाण में सलाह कयूं त हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जी दावा बि करे थो ऐं हा बि कयईं त मां मौजूदो बि ॾेखारींदुमि। हाणे इन जे लाइ पाण सियाणा गॾु थी करे ॿुधायूं त हाणे कहिड़ो मौजूदो इन खां घुरूं। सलाह कंदा रहिया, आख़िरकार हुनजो सलाह इहो थियो त हज़रत अबू तालिब रज़ियल्लाहु ताला जे उताक जे विच में हिकु वॾो जबल हुयो। सलाह कयूं त हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे खे चऊं त पंहिंजे भाइटे खे चवे इन जबल में वण पैदा थिए, उन खे असां ॾिसूं त पोइ असां मुस्लमान थींदासीं। हाणे इस्लाम जी शुरूआत आहे,
पाण में ख़ुशि थिया त हाणे जबल मूं त वणु पैदा ई न थींदो ज़मीन मूं थिए रेत मूं थिए वरी दड़े मूं थिए जबल हाणे सभु इन में को थींदो ई पैदा कोन का शइ पोइ इहो अॼु शर्त रखियऊं साईं अबू तलब जाॻियूं त पंहिंजे भाइटे खे चओ त हे तव्हांजे उताग जी भिक में जेको जबल आहे इन जबल में वणु पैदा थिए वणु पैदा थिए त असां मुस्लमान थींदासीं पोइ हज़रत अबू तालिब रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त हे प्यारा भाइटा तव्हां ॿुधो था नबी करे फरमायो हा साईं चाचा साहिब असां ॿुधूं था हाणे मां हिननि खे इहो मौजो ॾेखारींदो आहियां पाण वेठे जाइ ते इशारो कयऊं उन जबल मां जीअं इशारे करण सां उन जबल मां हिकिड़ो वणु पैदा थियो एतिरे क़दुरु मथे वियो त ॼण त आसमान ते पहुची वियो उन जा लाड़नि जा शाख हली केतिरे हद ताईं विया ख़बर सभई हैरान थी विया एतिरे क़दुरु ख़ूबसूरत वणु एतिरे क़दुरु डिघो थी वियो असां ईअं मुंहुं मथे करे ॾिसूं था अलाए केतिरे क़दुरु उनजी ऊचाई आहे असांखे उनजी ऊचाई मालूम नथी थी सघे पोइ पाण चऊं त वाक़ई नबी करे असांखे वणु इन जबल में पैदा करे ॾेखारियो आहे वणु असां ॾिठो आहे पर हाणे पाण में ख़्यालु कयो त इहो वणु अंदरि वेंदो ई कोन एतिरे क़दुरु आसमान ताईं लॻल आहे अलाए केतिरे क़दुरु डिघा जा शाख आहिनि लड़ा आहिनि हाणे इन जबल में अंदरि वञे ई कोन हाणे इहो वरी रटे विझूंसि इहा ॻाल्हि कयूंसि वणु तो पैदा कयो आहे वरी इहो साॻियो वणु हेठि जबल में हलियो वञे असां मुस्लमान थींदासीं जिनात असां न थींदासीं पोइ नबी करे वसल्लम खे इहो ॿुधायूं ख़बरनि त बाबा इहो वणु साॻियो इन जबल में हेठि वञे असां मुस्लमान थींदासीं पोइ नबी करे वसल्लम इशारो कयो उन वण खे उहो वणु जबल में हेठि लहंदो वियो आख़िरकार जबल जो जबल वियो वणु ज़ाहिर ई कोन्हे ईअं सम्झ वरी ॾिसी उन साॻी मक़ाम खे साॻी जहिड़ो जबल खे ॾिठऊं हैरान दंग रहिजी विया छा थी वियो असां चवंदासीं असांखे इहो मौजो ॾेखारे न सघंदो पर इहो मौजो बि असांखे ॾेखारियईं इन जबल में वण बि पैदा करे ॾेखारियईं वरी इन जबल में ई उनखे लुकाए छॾियईं पोइ पाण में सलाह कयो त न यार नबी चयो तव्हांजो शर्त मां पूरो कयो हाणे तव्हां सभई मुस्लमान थियो पाण में चवनि न यार एतिरे क़दुरु तूं जादू कर अबू जहल चयो त एतिरे क़दुरु तूं जादू कर अबू जहल जा संगती वॾो त अबू जहल हुयो उन अबू जहल चयो अॻुवाणी कंदो त सभई उनखे मञींदा हुआ यार असांजो वॾो जीअं चयो त सही थो चवे उनखे चवंदो वाह जादूगर हीअ आहे